अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानी शहरनि खे तेहरान ख़ाली करण जी वार्निंग ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त ईरान खे जोहरी फहिला रोकण वारे मुआहिदे ते सही करणी पवंदी। ईरान कंहिं बि सूरत में एटमी हथियार हासिल नथो करे सघे। हू यकीनी बणाईंदा त ईरान वटि जोहरी हथियार न हुजनि। ट्रंप जो G7 जो दौरो करे वाशिंगटन वापसि वञण जो फ़ैसिलो। वाशिंगटन सिक्योरिटी काउंसिल जो सिचुएशन रूम तयारु रखण जो हुकुम। ईरानी पड़े वज़ीर मार्को रूबियो पारां अमरीकी शहरनि खे फौरी ईरान छॾण जी हिदायत। ईरान इसराइल ते वॾो हाइब्रिड हमलो करे छॾियो। तल अबीब ऐं हैफा ते वॾे अंग में मिज़ाइलनि ऐं ड्रोन ज़रिए हमला। ईरानी मीडिया जो चवणु आहे त बैलिस्टिक मिज़ाइल सां इसराइल जी फ़ौजी अॾनि ते हमलो कयो वियो। फ़ौजी अॾे तां इसराइली ईरानी टीवी जे ऑफिस ते हमलो कयो वियो। ईरानी हमले सबबि हैफा रिफाइनरी जी पैदावार मुकमल तौरु रुकिजी वई। 3 मुलाज़िम मारिजी विया। ईरान जे इसराइल जो वधीक हिकु F-35 पेड़ाक जहाज़ किराइण जी दावा। जुमे खां हेल ताईं ईरानी मिज़ाइल हमलनि में 24 इसराइली मारिजी विया ऐं 600 ॼणा ज़ख़्मी थी चुका। इसराइल जा ईरान ते हमला। तेहरान में केतिरा ई ज़ोरदार धमाका। विच ईरान जे नत जोहरी साइट ते ईरान एयर डिफेंस खे फ़ाल कयो वियो। सूमर ते ईरानी सरकारी टीवी चैनल ते इसराइली हमले में ज़ख़्मी थियल मुलाज़िम दम ॾेई छॾियो। तेहरान एयरपोर्ट ते F-14 जहाज़ खे निशानो बणाइण जी दावा। ओलहंदी ईरान में ज़मीन खां ज़मीन ते मार कंदड़ मिज़ाइलनि जो इंफ्रास्ट्रक्चर ते हमलो कयो वियो। इसराइल ते हमला दिफ़ा में कया पिया वञनि। हमलनि में फ़ौजी थाकनि खे निशानो बणाए पियो वञे। इसराइल जे थाथारियुनि खे बि नतीजा भोगना पवंदा। गॾियल क़ौमुनि में ईरान जे मुस्तक़िल नुमाइंदे सलामती काउंसिल खे ख़त लिखी छॾियो। ईरानी पड़े वज़ीर चयो आहे त पंहिंजी सरज़मीन ऐं माण्हुनि लाइ रत जे आख़िरी फुड़े ताईं विढ़ंदासीं। हीअ जंग ईरान शुरू नाहे कई। नई रतो छाण में दिलचस्पी आहे। ईरान पंहिंजे दिफ़ाई हक़ तहत कार्रवाइयूं करे रहियो आहे। रूसी नायब पड़े वज़ीर सर्गेई रियाबकोव चयो आहे त ईरान जी जोहरी थाकनि ते हमलनि जा इम्कानी ख़तरनाक नतीजा सभिनी लाइ वाज़िह आहिनि। सभ खां पहिरीं इसराइल जी ज़िमेवारी आहे त हू सबर ऐं अक़ल खां कमु वठे। तेहरान पंहिंजे दिफ़ा जो हक़ इस्तेमालु करे रहियो आहे। रूस ईरान ऐं इसराइल ॿिन्ही सां राब्ते में आहे। ईरान बाबति अमरीका सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। वज़ीर अज़म सां पाकिस्तान में मुक़र्रर ईरानी सफ़ीर रज़ा अमीरी मुक़दम जी मुलाक़ात। शहबाज शरीफ़ ईरान ते ताज़ी इसराइली जारियत जी मज़म्मत ऐं शहरनि जी शहादत ते हमदर्दी जो इज़हार कयो। शहबाज शरीफ़ जो पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में ईरान जी हिमायत कई। इसराइली हमला UN चार्टर ऐं आलमी क़ानून जी खुलियल भञकड़ी आहिनि।
इसराइल ईरान जंग ते परॾी वज़ारत बाबति गुमराह कंदड़ बयान पखेड़ियो वियो। परॾी वज़ारत अहिड़ो को बि बयान जारी नाहे कयो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त गुमराह कंदड़ ग़लति ॼाण पखेड़ी पियो वञे, एहतियात करणु घुरिजे। अमरीकी सदर ट्रंप बाबति काल्ह हिकु क्लिप वायरल हुई। बाद में मालूम थियो त उहा AI ज़रिए तयारु कई हुई। 13 जून खां पोइ केतिरनि ई जाली ख़बरुनि जो सिलसिलो साम्हूं आयो। जंग का मज़ाक़ नाहे, असांजो न्यूक्लियर ऐं मिसाइल प्रोग्राम असांजे पंहिंजी हिफ़ाज़त लाइ आहे। ईरानी पार्लियामेंट में पाकिस्तान तशक्कुर जा नारा। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान पार्लियामेंट में ख़िताब दौरान पाकिस्तान की हिमायत की साराह कई, जंहिं ते ईरानी ऐवान जे मेंबरनि पाकिस्तान तशक्कुर जा नारा हया। इसराइली हमलनि खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर डॉक्टर मसूद पज़ेश्कियान सां टेलीफोन ते राब्तो कयो हो ऐं चयो हो त बिना जवाज़ इसराइली झारियत ख़िलाफ़ पाकिस्तान मुकमल तौर ते ईरान सां गॾु बीठल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठ मुआशी टीम के इजलास में अहम फैसला। ट्रैक्स फराड में मुलविस शख्स की गिरफ्तारी की इजाज़त 3 मेंबरनि ते बदल बोर्ड ॾींदो। ज़रियनि मूजिब 5 करोड़ रुपयनि खां घटि जे टैक्स फराड में मुलविस शख्स के गिरफ्तार न करे सघिबो। गिरफ्तारी 3 नोटिसनि बावजूद पेश न थियण जी सूरत में थींदी। टैक्स फराड में गिरफ्तार जवाबदार के 24 कलाकनि में मैजिस्ट्रेट आॾो पेश कयो वेंदो। सदाई अवामी हक़नि आइन की बालादस्ती ए पार्लियामानी जमहूरियत लाइ जिदोजहद कई आहे। सिफारती मिशन के सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जो बरसल्ज़ मकामी होटल में पार्टी कारकुननि के खिताब। तकरीब में बेल्जियम से लाॻापियल पार्टी जा सरगर्म ऐं सीनियर कारकुन शरीक थिया। पाकिस्तान की परॾी पॉलिसी, जमहूरी इस्तेहकाम ऐं मुस्तक़बिल की हिकमत अमली ते ॻाल्हि ॿोल। तकरीब की पुॼाणी ते कारकुननि बिलावल भुट्टो ज़रदारी जो शुक्रियो अदा कयो ऐं खेसि पूरी हिमायत जो यकीन ॾियारियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ओवरसीज़ पाकिस्तानी पार्टी जो क़ीमती असासो आहिनि।